बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त नियाज़ हुसैन भट्टी पियो ॻाल्हायां, चेयरमैन बख्तावर वेलफेयर फाउंडेशन। अॼु असांजो हाला में हिते अचणु थियो ऐं हाला में खादमे सकाफ़त नूर हालाई साहब जो दुकानु आहे। असां हिते ख़रीदारी जे हवाले सां आयासीं। असांखे लुंगियूं ख़रीद करणियूं हुयूं। 10 लुंगियूं असां ख़रीद कयोसीं। हिकिड़ो काटन पंहिंजो खादी जो जोड़ो बि ख़रीद कयोसीं। ऐं मां तक़रीबन जेके बि असांजा सोशल दोस्त आहिनि, जिन जा बि प्रोग्राम वग़ैरह थियनि था, मां उन्हनि खे बि चवंदुसि त हिते मुनासिब रेट में 350 रुपए में तव्हांखे हीअ लुंगी मिले पई। तंहिंजे करे मां सभिनी सोशल समाजी सियासी दोस्तनि खे बि चवंदुसि त महिरबानी करे जॾहिं बि हाला अचो ऐं तव्हांखे लुंगियूं खपनि त हिते नूर हालाई जे दुकान ते ज़रूरु अचो। ऐं नूर हालाई साहब पाण त मौजूदु कोन्हे, पर हुनजो स्टाफ बि असांखे अलहमदिल्ला सुठे रेट ते ऐं सुठी क्वालिटी जूं शयूं ॾिनियूं आहिनि। मां सभिनि खे चवंदुसि तव्हां हिकिड़ो दफ़ो हिन नूर हालाई जे जेका आहे सो शॉप जो विज़िट बि कयो। हिते जेके बि पंहिंजो असांजी सकाफ़ती शयूं आहिनि उन्हनि खे बि ॾिसो। सिंधी टोपियूं आहिनि, अजरक आहिनि, ॿियो काफ़ी सामान आहे, उहो बि तव्हां ॾिसो। वॾी महिरबानी। मूंसां गॾु मुंहिंजो जनरल सेक्रेटरी सैयद गुलाम हुसैन शाह बि पंहिंजी स्पीच ॿुधाईंदो। मुंहिंजो नालो डॉक्टर सैयद गुलाम हुसैन शाह। जीअं त मां बख्तावर वेलफेयर फाउंडेशन जो जनरल सेक्रेटरी आहियां। ऐं असां आयासीं, असांखे स्टाफ जेको आहे सुठो रिस्पॉन्स ॾिनो, इज़त ॾिनी, ॾाढी ख़ुशी थी। तमामु दोस्तनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त सभ खां पहिरें पंहिंजे सिंधी मेजॉरिटी जे हवाले सां असांजूं सिंध जूं सकाफ़त जूं शयूं हिते काफ़ी पयूं आहिनि जेके असां वठणु चाहियूं त असांखे तमामु सस्ते रेट ते मिलनि थियूं नूर हालाई भाउ जी दुकान ते। अस्सलामु अलैकुम। दोस्तनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त कॾहिं बि का शइ वठणी हुजे त ही हाला बाईपास ते ई आहे, पंहिंजो सुपर मदीना जे वेझो। हिते तव्हां अची पंहिंजी विज़िट करे पंहिंजी शयूं ख़रीदारी करे सघो था। थैंक यू। ठीकु आहे।